like to request now Advocate Syed Lal Shah from the General Secretary of the Awami Jamhuri Party to come and present the views of. उथो सिंधु जा वारिस सिंधु खे बचायो, ॿेड़ीअ जे भरियल पूर खे ॿिए पार पुॼायो, कणकुनि जा छटियल खेत भरियल खीर कटोरा, गज लोयूं लुंगियूं लाड़ जूं हालनि जा हिंदोरा, अजरक ऐं किनू खेस खथा कीन खसायो, उथो सिंधु जा वारिस सिंधु खे बचायो। सिंधी क़ौम खे पंहिंजे क़ौमी इक़्तिदार लाइ न हुजण जे नतीजे में असीं जीअं पाकिस्तान में शामिलु थिया आहियूं, असां पाकिस्तान जे उन इक़्तिदार जो को हिसो फ़ैसिले कुन पोज़ीशन में कॾहिं रहिया ई न आहियूं। ऐं सॼो इक़्तिदार पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब जी पैदा थियल इस्टेब्लिशमेंट वटि आहे ऐं हू सिंध मां पंहिंजा पॉपेट्स टाउट उहे खणी सो कॉल्ड कॾहिं वज़ीर आला कंदा आहिनि, कॾहिं सदर कंदा आहिनि, कॾहिं वज़ीर आज़म कंदा आहिनि। जीअं अॼु असांजो सदर साहिबु वेठो आहे, जीअं अॼु असां वटि वज़ीर वेठा आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट गुज़िरियल चइनि टेन्यूअल्स खां वठी जन पार्टीज़ जे हथ में आहे, पीपल्स पार्टी, सभु दे आर पॉपेट्स सो कॉल्ड। हिननि कॾहिं बि सिंध जे हक़ीक़ी क़ौमी मसइलनि ते स्टैंड ई न वरितो आहे। ही जेका कैनाल्स ठहनि पिया, 6 नवां कैनाल जिन ते डॉक्टर सियाल साहब तफ़सील सां ॿुधायो, असीं लोअर रिपेरेंस जी हैसियत में सिंधु नदी जे समूरनि भरींदड़ नदियुनि जा बि वारिस आहियूं। जॾहिं 3 नदियूं असांजूं खपी वियूं, तॾहिं बि उन वक़्तु असांजो वॾो लीडर उन ई कैबिनेट में शामिलु हो जॾहिं 60 में फ़ैसिलो थियो हो ऐं को बि स्टैंड कोन वरितूं त सिंधु नदी खे भरींदड़ ही नदियूं इंडिया खे खपाए ॾिनियूं पियूं वञनि। ऐं इस्टेब्लिशमेंट जो हाल इहो आहे, ग्रीन इनिशिएटिव जे नाले में हू चवनि पिया त असीं वञी पंहिंजी इकोनॉमी डेवलप कंदासीं। पहिरें ॾींहं खां वठी अव्हां जूं सभु पॉलिसियूं चोरनि वारियूं हुन ऐं हींअर हिननि जी पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट जी कंडीशन ई आहे त हिकिड़े मवाली जीअं ॿराड़ी जेको माण्हू मवाली हुजे, हीरोनी हुजे ऐं घर जा टपड़ खपाए ऐं पंहिंजा नशे पते पूरा करण जे चकर में हुजे, ईअं ई ही ग्रीन इनिशिएटिव जे नाले में, कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जूं ज़मीनूं, सराइकी बेल्ट जूं ज़मीनूं, ॿियनि जूं ज़मीनूं ॿाहिरिनि माण्हुनि खे खपाए पइजनि। मसइलो हीअ आहे त जेकॾहिं असीं सभु उथी बीठासीं ऐं हींअर माशाअल्लाह सिंध जी समूरियूं पॉलिटिकल पार्टीज़ इन में स्ट्रगल में आहिनि। अॼु बि दरिया बचायो कमेटी जो विसिल मार्च आहे हैदराबाद खां उमरकोट ताईं। हर पार्टीज़ कंहिं धरना हया आहिनि, कंहिं मुज़ाहिरा कया आहिनि, कंहिं कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सॼी सिंध खे असीं उथारे बीहारियूं। जीअं सिंध कालाबाग डैम जे खिलाफ़ कमू शहीद ते अची धरणो हणी बीह रहियो हो ऐं नवाज़ शरीफ़ जेको फ़ख्र सां पियो चए त मां अॼु एटमी धमाके सां गॾोगॾु पाकिस्तान जो वॾो हिकिड़ो ख़ुशख़बरी वारो ऐलान थो कयां कालाबाग डैम जो, तंहिंखे रिवर्स थियणो पियो। जेसीं ताईं असीं पॉलिटिकली पाण पंहिंजी पब्लिक खे, पंहिंजे अवाम खे गॾु खणी इन लेवल ताईं पाण न ईंदासीं, तेसीं ताईं हीउ मसइलो हल न थींदो। ऐं उन सां गॾु वेठल हीअ असांजी सिंध असेंबली में हिकिड़ो कूड़ो करारदाद पास कयूं। अॼु जी गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी सपोर्ट सां ठहियल गवर्नमेंट आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत इन जो इनिशिएटिव मूं सवेर ॿुधायो त प्रेसिडेंट हाउस खां फर्स्ट मीटिंग जा मिनट्स जेके सभिनीनि जे साम्हूं आया आहिनि, पीपल्स पार्टी जे सदर जेको पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहे सो कॉल्ड, उन जी ऑफिस में थिया आहिनि। हिननि खे त मिले ई हुकूमत इन करे थी त सिंध जे टपड़ ऐं सिंध जी मिल्कियतूं, सिंध जा वसीला, सिंध जा जबल, सिंध जो पाणी सभु खपाइण में तव्हां असां सां गॾु बिहो। पर असीं चऊं था सिंध जो अवाम उथी बीहे, हिननि खे हलणु न आहे ॾियणो। जीअं सिंधी माण्हुनि उन्हनि वञी जॾहिं सिंध जे मथां मणींदड़ वॾेरनि जे ख़िलाफ़ थी उथी बीठो ऐं उहे पोइ पॉलिटिक्स कोन करे सघिया। अॼु जो हीउ जेको गद्दार हुकुमरान टोले सिंध जो उन्हनि सां गॾु वेठो आहे, पाण खे इन्हनि सभिनी जे साम्हूं थी बीहणो पवंदो ऐं जिदोजहद करणी पवंदी। ऐं असीं ॿुधायूं था त असां मरण ऐं मारण लाइ बि सिंध जो माण्हुनि खे वठी वेंदासीं, कोन छॾींदासीं। इहा पंजाब जा माण्हू पंहिंजी दिलि दखी में रखे छॾनि त ही सम्झनि था त कैनाल ठाहे वेंदा ऐं सिंध चुप रहंदी। सिंध ही बि आहे
जेका अमेरिका खां खजी अची हिते सॼी सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे गॾु करे थी ऐं सिंध इहा बि आहे जेका अॼु हैदराबाद खां मीरपुर ख़ासि उमरकोट ताईं वेंदी ऐं सिंध जी ॿाड़ीअ में वञिबो, सिंध जे माण्हुनि खे गॾु कबो, सिंध जे चपे चपे ते असीं हिननि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदासीं, धरना हणंदासीं, हिननि खे कोन छॾींदासीं। इहा ॻाल्हि असांजी सम्झियल आहे। तव्हांजो चश्मा जहलम लिंक केनाल धाड़ियल हुआ जेको तव्हां रुगो फ्लड लाइ ठाहियो हो, तोनसा पंजल लिंक केनाल तव्हां फ्लड लाइ ठाहियो ऐं उन्हनि जे ज़रिए उन्हनि नदियूं जेके तव्हां खपाए छॾियूं उन्हनि जी कमांड एरिया खे ॿाहिरो ई आबाद था कयो। हाणे वरी ही लखे एकड़ जेके गैराबाद आहिनि अवी उन्हनि खे आबाद करणु पिया वञो ऐं असांजी जेका आबाद ज़मीन आहे उनखे तव्हां गैराबाद करणु पिया वञो। लखे एकड़ सिंध जी गैराबाद थींदी ऐं सिंधी माण्हू खाइण लाइ उन्हनि वटि कुझु न रहंदो। दंगामद जंगामद पाण कोन छॾींदासीं। ऐं अपील थो कयां सिंध जे समूरनि वतन दोस्त घण घुरनि साथियुनि खे जेके सभु इन मामले ते मुतफ़िक़ आहिनि त असांजो पाणी लुटियो थो वञे ऐं असांजो 150 सालनि जो पाणी वापसि वराइणो आहे। उहा सवाइ इन शइ जे त असीं पॉलिटिक्स कंदासूं, पाण जदोजहद कंदासूं ऐं पाण जेके अॼु हुननि सां गॾु वेठा आहिनि तन खे बि सिंध में हलणु कोन ॾींदासूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जय सिंध।